अस्सलामुअलैकुम। वालेकुम सलाम बाबा। कपड़ा तू सिबंदा न सादा? हाँ वाह हाँ? हाँ कपड़ा मां सुबह ताज़ा सुबह हां मूंखे पाए सिबंदा। अच्छा सुबह लेडीज़ आ जेंट्स आ जेंट्स में आया। अच्छा वो पंहिंजा जोड़ो पंहिंजो अथव जोड़ो तो असां पंहिंजो आहे, उहो त असांजी ख़लका सॼो पंहिंजो राज भाग आहे, तक़रीबन 150 माण्हू आहियूं असां पाण। हाँ पहिरियों दफ़ो तूं रहिया आहियां, घणा पैसा वठंदो आहे सिलाई जा? सिलाई जेको हले तो नॉर्मल आटा हिसाब पहिरियों दफ़ो नालो लिखी सघे नालो छा आहे? वरी बि ॿुधाए त सही न सिलाई। 1000 रुपयो 1000 साल वॾी आहे। ठही पवंदा एॾो राज भाग आहे, असांजो आईडी कार्ड खां ड्रेस सिबाईंदा आहियूं। 150 माण्हू आहियूं, 150 माना हफ़्ते में असांजी तक़रीबन 30-40 ड्रेसूं हूंदियूं आहिनि। पोइ जुमन त ॾींदा थोरो कंहिं ॻाल्हि ते मुमारी थी पई, जंहिं करे ॿुधाइणो न को असां तो असांजो कपिड़ो पाई ॾे वरी फिटिंग ॾिसजांइ, हर माण्हू चवंदी त यार वाह जा कपिड़ा पोइ त ख़ुशि पोइ त दिलि सां ॾींदे न पैसा ओतिरा। हा तूं ॾिसजांइ कांच ॾिसजांइ, बटण ॾिसजांइ, पाटा ॾिसजांइ, हीअ घुमंदे त चवंदे त यार 500 वटि जोड़े न बचे दिमाग़ न न न न न न 100 माण्हू 800 देखो 500 न पाते रहंदो 500 रुपया। चल हाणे पहिरियों दफ़ो आयो आहे, ठीकु आहे। छा आहे तव्हांखे छा सिबाइणो? उहो त सिबाइणो आहे, बसि हे हाली त तूं जोड़ो ॾींदो भाई कलाक जे अंदरि, माण्हू आहे भलो। कलाक जे हा पंहिंजे लाइ ॾींदे कलाक में जोड़ो कीअं ॾींदे बाबा? न बाबा माना तूं पहिरियों दफ़ो आयो आहे, तोखे जोड़ो उन कलाक जे अंदरि तूं चकर चाबी हणी चांहि पाणी पी मोटी 150 माण्हू आहियूं असां, वॾी ख़लका। हिन दफ़े सभु सिबरायो था का वाइदो कयो? असांजो आईडी हूंदो ई हूंदो आहे न, को न को फंक्शन शादी ब्याह। वाह अरे वाह नालो छा लिखिणो आहे? हा ॾे हे कपिड़ो हाली रुमाल ठाहे ॾे मूंखे। छा थो थिए? रुमाल ठाहे रुमाल ठाहे ॾे, ॾिसो तुंहिंजी सिलाई त ॾिसूं, हे रुमाल ठाहे जाए हिनजो। सिलाई त ॾिसूं, धाॻो ॾिसूं, मशीन कीअं थो हलाए। काॾे ॾे? अरे बाबा बस बड़ा सा कपड़ा खोलींदा। अरे दुकान बंद कर पैसा मत सच बंद कर बंद कर हेलो बस असां अटे जी चकी था खोले तरीक़ो तूं हिकिड़ो कमु कर, तूं कपन सिबंदो कर बाबा। हा हा तूं दोरा कमु